मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। वालिदैन जी ख़िदमत भी जेको आहे तव्हांजे मथां लाज़िम आहे। ईअं न त वालिदैन जी वालिद साहब तव्हांजो आहे, माउ तव्हांजी आहे, ऐं ख़िदमत जेकी तव्हांजी घरवारी करे न, उहा जेकॾहिं करे थी त उन जो अहसान आहे। अगरि जेकॾहिं उहा नथी करे त वालिदैन जी ख़िदमत तव्हां मर्दनि ऐं तव्हां औरतुनि जे मथां आहे। जंहिंजा तव्हां औलाद ॾियो त उन ख़िदमत कयो, उन ख़िदमत में वरी ख़ैर भलाई रखियल आहे। त थोरो तव्हां इहो ज़हन सोचो न, जंहिं टाइम असांजी नंढी उमिरि हुई ऐं जंहिं टाइम नवां असां पैदा थियासीं, जंहिं टाइम मुंहिंजी उमिरि महीनो हुई, त उन टाइम मुंहिंजी माउ मुंहिंजे लाइ कहिड़ी कहिड़ी जेको तकलीफ़ कई हुई। ऐं राति जो कंहिं विच हिसे में उथी करे मूंखे जेको सर्दी खां ढकींदी हुई ऐं मूंखे खीरु पीआरींदी हुई ऐं पाण जिस्म ते कपिड़ा न पाईंदी, राति जो सर्दी में मूंखे जेको कपिड़ा पाराईंदी। हे साईं माउ पीउ जो तमामु वॾो अहसान आहे। त हिन टाइम असां उनजी ख़िदमत कयूं। हिकिड़ो साहिबु आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे, उन साहिबु चयो त साईं मां त जेको आहे जिहाद में नथो हली सघां, त मां हाणे छा कयां भला? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त अच्छा तो वटि भला माउ पीउ मां कोई ज़िंदा आहे? त उन साहिब चयो साईं पीउ त जेको आहे इंतकाल करे वियो आहे, बाक़ी हा अम्मा पोड़ी घर में आई। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओॾे वञ, ओॾे वञी करे तूं उनजी ख़िदमत जेकी आहे कर। पोइ अलाह जे नबी फरमायो तोखे हज जो बि सवाबु मिलंदो, उमिरि जो बि सवाबु मिलंदो, हे पीउ मां जी ख़िदमत ते। ऐं अलाह ताला तमामु जेको आहे भलायूं जेको आहे पीउ माउ जे दामन जे अंदरि रखियूं आहिनि। इन करे हदीस में चयो वेंदो आहे न, हदीस में फरमायो वियो आहे न त माउ जे क़दमनि जे हेठां जन्नत आहे ऐं पीउ जेको आहे जन्नत जो दरवाज़ो आहे। यानी इन मां ॿिन्हिनि में कंहिंखे बि ज़ाया नाहे करिणो। माउ जी ख़िदमत बि करणी आहे ऐं पीउ खे जेको आहे फ़ोक़ियत ऐं उनजो अदब जेको आहे लाज़िमी करिणो आहे। त तमामु औलाद जेको आहे पंहिंजे वालिदैन जो क़दुरु बि कनि ऐं ख़िदमत बि कनि।